सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। तंहिंजे करे असां इंसान जेके बि आहियूं, जेकॾहिं असां सम्झूं न कुझु खणी आयासीं न कुझु खणी वियासीं, इहो असांखे मालिक खे यादि ॾियण त सभु कुझु हुनजो आहे, संसार हुनजो आहे, ब्रह्मांड हुनजो आहे। ऐं जेको असां में आदत आहे असां संभाले करे रखंदासीं, कंहिंखे हथु लॻाइण न ॾींदासीं, हथु लॻाइण न ॾींदासीं माना कंहिं ग़लति पासे असांखे छॾींदासीं। कोई अहिड़ो कमु न कंदासीं जेको थोरो पाप हुजे या गुनाह हुजे। कोई अहिड़ो संग ऐं रंग में पंहिंजो पाण खे न आणींदासीं जंहिंजो पाण खे सभु पोइ करे छॾ, यानी असां नेगेटिविटी खे परे करे छॾींदासीं। कुझु परशाद हूंदो, कुझु करिणो ई न, हुनजी रहमत असां राम जो दुरुपयोग छो कंदासीं। ऐं उहा चीज़ असांखे हमेशह इंसान बणाए करे रखंदी आहे। हथ ख़ाली आयासीं वियासीं, असांजो ईगो ख़तमु कंदी आहे ऐं सभु कुझु असांजो आहे। इहो असांखे सदाई मालिक जी रहमत यादि ॾियारी, जेको ॾिनो आहे उनखे असांखे संभाले करे। तंहिंजे करे असां इंसान जेके बि आहियूं, असां वधणु चाहियूं। जॾहिं असां कोई कारोबार कंदा आहियूं, जॾहिं उनखे चङे नमूने कंदा आहियूं, महिनत कंदा आहियूं, मालिक जी आशीर्वाद पाईंदा आहियूं, रहमत पाईंदा आहियूं, जेतिरो जेतिरो असां वधंदा वञूं, वसंदा वञूं, ओतिरो ओतिरो असां पंहिंजो पाण खे संभालींदा वञूं, पेर पुख्ता कंदा वञूं, चङा थींदा। जेतिरो वधूं ओतिरो ग़लति न, ओतिरो असां चङा थियूं। जेकॾहिं असां चङा थींदा आहियूं त वधंदा रहंदा आहियूं। जेकॾहिं असां कॾहिं कीअं डगमगाहट जो शिकार। इहो सच साईं जो मिसाल आहे। सच साईं हिकिड़ो शख़्स आहे जैसे मुंहिंजो जीवन सदाई डगमगाईंदो रहा। कॾहिं सभु कुझु हूंदो आहे, कॾहिं कुझु न हूंदो आहे। कॾहिं इज़त मान एतिरी हूंदी आहे जॾहिं सभु कुझु आहे, सभु इज़त ॾींदा आहिनि, सभु कुझु वेंदो आहे, हलियो त वरी रुसवाई खां सवाइ कुझु बि न मिलंदो आहे। कॾहिं चङाई हूंदी आहे, कॾहिं मदाई हूंदी आहे। तंहिंजे करे मुंहिंजी ज़िंदगी हमेशह सदाई डगमगाहट में रही आहे। तो साईं ने पुछियोसि त हाणे छा हलियो? चयोसि हाणे ॾुखिया ॾींहं हलंदा पिया। न इज़त आहे, न शान आहे, न मान आहे, न पैसो आहे, न पंध आहे, इन करे कुझु बि कोन्हे। ऐं मुंहिंजी पर जॾहिं मूंखे सभु कुझु हूंदो आहे, इज़त शान मान सभु कुझु पैसो पदार्थ पर ॾाढो ख़ुशि थींदो आहे। जॾहिं सभु कुझु वेंदो आहे, वरी उबता लफ़्ज़ मिलंदा आहिनि, उबतियूं ॻाल्हियूं मिलंदा आहिनि, मूंखे बर्दाश्त कुझु बि न थींदो। तंहिंजे करे अहिड़ी आसीस करो जो सदाई ख़ुशि हुजे, इज़त मान वारो हुजे, सभु कुझु हुजे, ॾुख मुंहिंजे जीवन में न अचे। तॾहिं साईं ने चयुसि ॾुख अचे ई न, अचेसि ई न। हे चङो हिकिड़ो कमु कर, सुबुह जो जीअं उथे तयारु थी करे पोइ मालिक जो नेम ध्यानु सिमरन कयो कर ऐं मालिक जो आशीर्वाद वठी करे तूं कारोबार ते हलियो वियो कर। ऐं जीअं जीअं तूं कारोबार कंदे वेंदे तीअं तो तुंहिंजो भाग वरणु शुरू थी वेंदो, तूं वधणु शुरू थी वेंदो। ऐं शाम जो जीअं वापसि अचे पोइ मालिक जो नेम ध्यानु सिमरन करे मालिक जो शुक्र अदा कयो कर ऐं पोइ तूं सदाई ख़ुशि ऐं ख़ुशहाल रह। पर यादि रखजांइ, जीअं तूं वधणु शुरू करे कंहिंखे ॾुखाइजांइ न, कंहिंखे सताइजांइ न, कंहिंखो पुराणो बि बदिलो न वठजांइ, कंहिंखो इंतकाम करे कोशिशि बि न कजांइ। ऐं जेका तोखे पहुचे उहा तूं शेवा करे छॾिजांइ। कंहिंसां चङो हलणु, बहितर व्यवहार करणु, तोसां कोई ग़लति हले तूं कंहिंखो बदिलो न वठजांइ, कंहिंसां ग़लति न हलजांइ। ठीक आहे ऐं हलियो वियो। जॾहिं कुझु वक़्त खां बाद आयो जैसे मुंहिंजो जीवन ख़ुशी ऐं ख़ुशहाली तरफ़ वधणु शुरू थी वियो। हाणे मुंहिंजी इज़त बि आहे, मान बि आहे, घर बि हरियो भरियो आहे, सभु कुझु आहे, मुंहिंजा ख़ुशी जा ॾींहं शुरू थी विया आहिनि। तंहिंजे करे जीअं तव्हां चयो मां उहो ई कुझु कंदो आहियां। सुबुह शाम नेम बि कंदो आहियां, मालिक जो शुरू रहमत वधंदो आहे, शाम जो धन्यवाद कंदो आहियां ऐं जेको बि पहुचंदो आहे मां शेवा कंदो आहियां। पर कंहिंखे ॾुखाईंदो न, जीअं हलंदो आहे पुराणी ॻाल्हि बि न कंदो आहियां जीअं तव्हां चयो। तॾहिं त साईं जन चयोसि की असां इंसान जेके बि आहियूं असां कर्मनि ते यकीन त रखंदा आहियूं, पर जॾहिं असांजा ॾुखिया ॾींहं ईंदा आहिनि
असां मालिक जो नाम ध्यान सिमरन शेवा याद सभु कुझु असां वधाए छॾींदा आहियूं। मालिक असां ते रहमत कर। पर जीअं असां वधंदा आहियूं त पोइ उते सभु खां पहिरीं सॼी खोपड़ी उबती घुमणु शुरू थी वेंदी आहे। भई जंहिंजी रहमत जे करे असां वधियासीं असां सभु खां पहिरीं उनखां परे थींदा त असां ॿिया सभु कमु कंदासीं। दोस्ती उथी वेठी संगत साथ महफ़िल इहो सभु कुझु थींदो। असांखे सभु कुझु टाइम हूंदो त सभु खां पहिरियों असांजो टाइम जेको चवंदा आहियूं न मिलंदो त असां सभु खां पहिरियों नाम ऐं ध्यानु खां परे थींदा। मूंखे टाइम ई न मिलंदो नेम ध्यानु करियां। उनखां बाद दोस्ती महफ़िल अचणु वञणु सभु कुझु असांजा शुरू थी वेंदा ॾींहुं राति। की असांखे टाइम न मिलंदो चवंदा मंदरु वञण जो टाइम कोन्हे मिलियो। जीअं असां नेम ध्यानु मंदरु वञण खां परे थियासीं पोइ असांजे अंदरि में ईगो अहंकार अचणु शुरू थी वेंदो। चङाई निकिरणु शुरू थी वेंदी आहे। चङो पासो ई परे थी वियासीं। ऐं पोइ असां कंहिंखे सतायोसीं कंहिंखे ॾुखायोसीं कंहिंखे परेशान कयोसीं कंहिंजी इज़त खे उछालियोसीं कंहिं कीड़ो मकोड़ो बि न सम्झोसीं। पोइ आस्ते आस्ते पहिरियों चई चई बाद में कर्म करे कंहिंखे कुझु न सम्झणु ग़लति हलणु ऐं वरी अञा अॻिते अहिड़ो थींदो आहे जेको असांजे जीवन में ख़ौफ़ अची वेंदो आहे। मतां मूंखां को वधे मतां मूंखां कोई अॻिते अचे मतां को मूंखे पोइ करे। ऐं पोइ सिर्फ़ु सोच में मतां करे या वधे असां उनखे चीबातणु शुरू करे छॾींदा आहियूं। बजाए पाण खे वधाइण असां ॿिए खे चीबातण जी कोशिशि कंदा ऐं लॻंदो ईअं असां ॿिए खे चीबातूं था। आस्ते आस्ते पंहिंजो जेको नेम ध्यानु सत्कर्म चङाई कईसीं असां पंहिंजे सत कर्मनि खे चीबाते करे ख़तमु करे छॾींदा। ऐं पोइ पहिरियां कर्म जेके हुया चङा उन्हनि जो फल पूरो थियो ऐं पाप कयासीं पोइ जेके को कर्म साम्हूं आया ॾुख साम्हूं आया वरी भोॻींदा आहियूं। पोइ सुख बदिली करे दुख थी वेंदो आहे। वरी दुख में मालिक जो सिमरन जाप कंदा आहियूं वरी उहो वधंदो आहे वरी सुखी थींदा आहियूं। असांजो जीवन सदाई टगमगा जो शिकार रहंदो आहे जेके बि इंसान आहे। दुख ऐं सुख जी चकी में पीड़बा रहंदा आहियूं ॿियो कुझु बि न। पर जॾहिं तूं हर रोज़ सुबुह जो उथी करे मालिक जो नेम ध्यानु कयो मुंहिंजी यादि कई ऐं वधे वधे शाम जो धन्यवाद कयो की सदाई मालिक जी रहमत यादि आई। ऐं पोइ जेको तोखे मिलंदो वियो तुंहिंजो मूंखे मालिक जी रहमत आहे सभु कुझु उन ॾिनो आहे उनजे चवण ते आहे उनजी आसीस आयो आहे। त पोइ जेको तोखे आयो तूं त चङाई कंदे वई पर तोसां कोई कीअं बि हलियो अगरि तूं इंतकाम न वरितो ग़लति तरीक़ो न अपनायो तूं कोई ग़लति कमु कयो ई न तुंहिंजे जीवन में ग़लति छो थींदो। ऐं जॾहिं तूं सभु कुझु मालिक जो सिमरन बि कयो उनजी रहमत खे चङे नमूने हलायो सभ सां बहितर वहिंवार कयो त उहो फल तोखे मिलंदो रहे। तूं सदाई ख़ुशि ऐं ख़ुशहाल रहे तुंहिंजे जीवन में सदाई सुख ऐं समृद्धि रही तूं वधंदो ऐं वसंदो।